हाँ, डेर के इलाके वेल नंबर 17 वाले इलाके में ॻोठाणनि पारां डिस्काउंट इंतज़ामिया जे ज़ातियुनि ख़िलाफ़ ऐं रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ गुज़िरियल 4 ॾींहंनि खां एहतिजाजी कैंप लॻाए वेठल आहिनि। अचो था एहतिजाजी कैंप ते वेठल ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। त तव्हां गुज़िरियल 4 ॾींहंनि खां एहतिजाजी कैंप लॻाए वेठल आहियो, तव्हांजा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं तव्हां छाजी घुर कयो था? दादा असां त वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे कवरेज ॾियण जे लाइ आया आहियो। सभ खां पहिरियों त असांजो मुतालबो रोज़गार जो आहे, जेको कंपनी सां असांजो एग्रीमेंट थियल आहे। एग्रीमेंट तहत एग्रीमेंट में इहा शइ वाज़े लिखियल आहे त ज़मीन मालिक जेको बि आहे उन जे रेफरेंस सां ई जंहिंखे बि रोज़गार मिलंदो, स्किल्ड या नॉन स्किल्ड, उन जे रेफरेंस सां मिलंदो। हिते त असां पाण जेके ज़मीन मालिक आहियूं या जेके संगत खातेदार आहे उहे पाण सरापा एहतिजाज आहिनि, उन्हनि खे पाण खे रोज़गार न मिलियो आहे। हिकिड़ो कंपनी जो बदमस्त ऑफिसर आहे जंहिं सुबुह जो असांजे ख़वातीन जे मथां तशदुद बि कयो आहे, उहो इहा शइ पंहिंजी दुकान खोलियो वेठो आहे। ठीकु आहे, बि उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे माइटनि खे पंहिंजनि खे ॾिए थो, रोज़गार बि पंहिंजे माइटनि खे, जेको को वेमियार जो आहे, को सखर जो आहे, को पंजाब जो आहे, उन्हनि खे ॾिए थो। बाक़ी जेतिरा माण्हू हिते वेठा आहिनि उन्हनि खे तक़रीबन को 10% माण्हू बि लोकल इलाइक़े जा न रखियल आहिनि, तक़रीबन ॿाहिरि जो माण्हू आहे। अच्छा, इन दौरान तव्हां जेको केस वग़ैरह बि दाख़िल थिया? हाँ बिल्कुलु, असां तक़रीबन 15 ॾींहं पहिरियों हिकिड़ो पुरअमन एहतिजाज कयोसीं, चार्टर ऑफ डिमांड ॾिनोसीं कंपनी खे, बाबा असांजो परचो आहे तव्हां वठो, 3 ॾींहं असां तव्हांखे ॾियूं था, असांखे महिरबानी करे एग्रीमेंट तहत असांखे असांजा जेके बि मुतालबा जाइज़ आहिनि पूरा कयो। हिननि असांखे चयो सुभाणे 10 बजे जी असांखे टाइम ॾियो। 9 बजे असांखे FIR जी कापी अची वई, 27 मोज़िज़ जेके 6 ॻोठनि जा मोज़िज़ आहिनि उन्हनि जे मथां दहशतगर्दी जी FIR हिननि दाख़िल कराए छॾी। इन सां गॾोगॾु तव्हांखे पाण खे ख़बर आहे त 14 नंबर ते मसइलो थियो, एॾो वॾो मसइलो, फायरिंगां थियूं, उते कंहिं ते दहशतगर्दी जी FIR न थी। 17 नंबर ते मसइलो थियो, कंहिं ते FIR न थी। असांजे माण्हुनि ते जेके पाण मालिक आहिनि ज़मीननि जा, FIR बि उन्हनि ते आहे, ज़मीन बि उन्हनि जी, FIR बि उन्हनि जे मथां आहे। तव्हांजी एहतिजाजी कैंप केतिरे अर्से ताईं जारी रहंदी? साईं, असांजा जेतिरा बि जाइज़ मुतालबा पूरा न थींदा असां पुरअमन तरीक़े सां पहिरियों बि वेठा आहियूं, अॼु बि वेठा आहियूं। बाक़ी नाज़िम असांखे बार बार धमकियूं FIR जो बि ॾिए थो ऐं बासरनि जो बि धमकियूं ॾियारे थो, बाबा तव्हां हितां महिरबानी करे उथी वञो, जेकॾहिं न त तव्हां सां जेको कुझु थींदो उहो तव्हां बर्दाश्त करे न सघंदा। असांजो मुतालबो इहो ई आहे त लोकल माण्हुनि खे जेके ॻोठ जा आहिनि, ज़मीन मालिक या खातेदार आहिनि, उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे, उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। छो त ॿारनि बच्चनि समेत अची करे एहतिजाज करण मजबूर थिया वेठा आहिनि, त नाज़िम इन्हनि खे धमकियूं बि ॾिए थो। ऐं अॼु सुबुह नाज़िम राजपूत आहे ऐं डिस्कोन में सेफ्टी ऑफिसर आहे, एडमिन में बि आहे। अॼु उन ते तशदुद कयो, हिकिड़ी औरत ते उहो बेहोश पई इन टाइम, अगरि उन औरत खे कुझु बि थियो उनजो ज़िम्मेवार नाज़िम हूंदो। ऐं ॿियो असां सां इहो एग्रीमेंट में बिल्कुलु वाज़े लिखियल आहे, जॾहिं बेस कैंप ईंदा आहिनि त असां सां इहो एग्रीमेंट कयूं, जेके बि लेबर में माण्हू हूंदा उहो तव्हांजे असां खणंदासीं। ऐं तव्हांजो हाणे जेकर मुतालबा तस्लीम नथा थियनि त पोइ तव्हांजो असांजे एहतिजाज जारी रहंदो, इंशाल्लाह जेको आहे न असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन सां गॾु असद लगारी, मेहरान TV, ॾहिर की।